हूअं त कुदरती तौर मुख़्तलिफ़ खाधनि में इंसान लाइ केतिरा ई फ़ाइदा रखियल हूंदा आहिनि, पर उन्हनि मां कुझु अहिड़ा खाधा बि हूंदा आहिनि जेके माण्हूअ लाइ आबे हयात वांगुरु साबित थींदा आहिनि, जिन मां थूम बि हिकु आहे। पंहिंजी सिहत जो पाण दुश्मन इंसान केतिरनि ई ज़रिए पाण खे नुक़सान ॾींदो रहियो आहे, पर थूम में उन्हनि सभिनी जी सिहत जा अनोखा फ़ाइदा रखियल आहिनि। थूम जो इस्तेमालु दुनिया जे अक्सर मुल्कनि में खाधे वक़्तु या खाधे खां पोइ थींदो आहे ऐं माहिरनि उन में केतिरियुनि ई बीमारियुनि, ख़ासि करे दिलि जी बीमारियुनि खां बचाइण वारा फ़ाइदा ॿुधाया आहिनि। थूम खाइण सां जिस्म में मौजूदु सिहत लाइ फ़ाइदेमंद बैक्टीरियाज़ जे अंग में फेरफार नाहे थींदी, जंहिंजे करे सिहत बहितर रहंदी आहे। उन जो इस्तेमालु ख़तरनाक बैक्टीरियाज़ खे ख़तमु करे हाज़मे जे निज़ाम ऐं ॿियनि खे दुरुस्त कंदो आहे। अहिड़ी रीति थूम जो इस्तेमालु मौसमी असरनि खां बि बचाईंदो आहे। उन में कुदरती एंटीबायोटिक शयूं हुजण जे करे इंसान जी पंहिंजी ग़लतियुनि सबबु का मायूस कंदड़ अलामत ज़ाहिर नाहे थींदी। पैगंबर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिते थूम में केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज ॿुधायो आहे, उते इहो बि चयो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे विछूं खाई वञे त उन जाइ ते थूम जो पाणी हारे विछूंअ जे ज़हर खां बि बची सघिजे थो। थूम न रुॻो अॼुकल्ह पर हज़ारे सालनि खां वठी रत साफ़ करण लाइ बि बहितरीन नुस्खे तौरु इस्तेमालु कई वेंदी आहे। उन सां गॾु थूम जो इस्तेमालु सियारे जी मौसम में नज़ले, ज़ुकाम, खंघि, आंद्रनि जी बीमारी, चमड़ी जी बीमारियुनि, हाई ब्लड प्रेशर, फालिज, ॿोड़ाइप, कैंसर, शुगर, कोलेस्ट्रोल जी सतह बरक़रार रखण समेत मथे जे सूर ऐं मिर्गी जहिड़ियुनि केतिरियुनि ई बीमारियुनि खां बि बचाईंदो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त थूम खाइण सां जिस्म ते थींदड़ मुख़्तलिफ़ ॻोड़ियुनि वारियुनि बीमारियुनि खां बि बची सघिजे थो। थूम जा फ़ाइदा एतिरा आहिनि जो जेकॾहिं केरु सम्झे त सोन मुल्ह ते बि थूम ज़रूरु वठणु पसंदि कंदो। कन में तकलीफ़ वारे माण्हुनि लाइ सरें जे तेल में थोरी थूम साड़े उन्हनि जे कन में विझिजे त उन्हनि खे सुकून मिली वेंदो। थूम रत मां जरासीम ख़तमु करे रत खे साफ़ कंदी आहे। बदहज़मी में मुब्तला माण्हू थूम जी चटणी ठाहे खाइनि त उन्हनि जो मादो सही थी वेंदो। थूम खाइण सां रॻूं वेकिरियूं थी वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदो आहे। निराने थूम जूं ॿगड़ियूं खाइण सां दिलि जे दौरे ऐं बीमारियुनि खां बची सघिजे थो। ज़ुकाम ऐं नज़ले खां बचाइण समेत थूम जो इस्तेमालु टीबी जे इलाज तौरु बि करे सघिजे थो। थूम जिस्म ते लॻल ज़ख़्मनि खे घटाईंदी आहे ऐं जिस्मानी कमज़ोरियूं ख़तमु कंदी आहे। थूम खाइण सां हर क़िस्म जी कैंसर जा सेल पैदा थियणु बंदि थी वेंदा आहिनि। रोज़ थूम खाईंदड़ माण्हुनि खे गले जो इंफेक्शन नाहे थींदो ऐं उहा ॾंदनि जी सिहत समेत जिस्म ते दाणनि ऐं चमड़ी जी बीमारियुनि खां महफ़ूज़ बणाईंदी आहे। जेकॾहिं थूम जो इस्तेमालु सुंढ सां गॾाए कयो वञे त सहके जी बीमारियुनि में बि वॾी मदद मिली सघे थी। थूम खाइण सां कुराड़प जा असर घटिबा आहिनि ऐं जिस्मानी ताक़त फ़राहम थींदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk